सखर जे शहीद साफ़ी जान मोहम्मद महर जा असल कातिल गिरफ्तार न कया विया। साफ़िन जो एहतजाजी तहरीक जारी। 192 ॾींहं में सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां शहीद साफ़ी जान मोहम्मद महर जा मुख्य कातिल गिरफ्तार न करण ख़िलाफ़ अरबा ॾींहं SU जे सदर इमदाद मुज़दार जी अॻवानी में सखर प्रेस क्लब अॻियां एहतजाजी अलामती बुख हड़ताल जो सिलसिलो जारी रखियो। एहतजाज में सखर प्रेस क्लब के सदर आसिफ ज़हीर लोधी, शहजाद ताबाणी, अब्दाश ड्रेहो, नसरुल्ला वसीर, जलालुद्दीन भयो, मुजीब रिद, अली खोसो, काशिफ फुलपोटो, खालिद अमजद, सलाउद्दीन समेडो, इब्राहिम सुमरानी, फजलुर रहमान कुरैशी, मोहम्मद अली सोलंकी, गुलजार शाह, नदीम कुरैशी, शाह वली, नादर सजनानी, अकील कुरैशी, असलम दायो, सलीम ड्रेहू ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सखर पुलिस हिन वक़्त ताईं शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ के बि क़दम न खंया आहिनि, जेको अफ़सोसनाक अमल आहे। जेसीं ताईं शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में नथो आंदो वञे, तेसीं ताईं जिदोजहद जारी रखी वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची